नाज़रीन, कराची में मिट्टी की हवाउन सबब आम ज़िंदगी मुतासिर थी रही है। मौसमियात खाते मूजिब तेज़ हवाउन जो सिलसिलो 27 जनवरी ताईं जारी रहने जो इम्कान है। वीडियो लिंक ते मौजूद है आमिर सुपरो। जी आमिर जी बिल्कुल, कराची में जी तूफ़ानी हवाऊं काल का ही सिलसिलो शुरू थी चुको है। मुख़्तलिफ़ हंधनि ते दीवारूं घरनि जूं छतियूं किरण सबब साइन बोर्ड किरण सबब ॿिनि ॿारनि समेत पंज माण्हू जो आहे फोत थी चुका आहिनि। ही हवाउनि जो सिलसिलो जो बलोचिस्तान सिंध में दाख़िल थियो है। इन जी रफ़्तार 45 खां 54 किलोमीटर पर घंटे के हिसाब से है। हिननि हवाउनि समेत जो कराची में थधि है उनमें ॿीहर इज़ाफ़ो अची वियो है। मौसमियात खाते पिण इहो ॿुधायो आहे त ही जेके हवाऊं आहिनि ही 27 तारीख़ ताईं वक़्त वक़्त सां जारी रहंदियूं। हिननि हवाउनि सां गॾोगॾु जेकी मिट्टी इन में शामिल है उन सां जेकी ट्रैफ़िक है उन ते उहा भी मुतासिर थिए थी ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ पेश अचे थी। त यकीनन ही जेको हवाउनि जो सिलसिलो है 27 तारीख़ ताईं वक़्त वक़्त सां जारी रहंदो।